बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ टियों दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाहि अलैहि। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ ॼाण माना मालूमात, लफ़्ज़ रहाकू माना रहण वारो, लफ़्ज़ सोहबत माना संगत या ताल्लुक़ या साथ, लफ़्ज़ फतवा माना फ़ैसिलो, लफ़्ज़ महारत माना ॼाण, लफ़्ज़ अख़लाक़ माना गुण, लफ़्ज़ पैगाम माना नियापो, लफ़्ज़ नाज़िल थियो माना लथो, लफ़्ज़ मादरी ॿोली माना माउ जी ॿोली, लफ़्ज़ मुज्तहद माना इज्तिहाद करण वारो, लफ़्ज़ लुत्फ़ माना मज़ो, लफ़्ज़ वाक़ुफ़ माना बाख़बर, लफ़्ज़ इख़्तिलाफ़ माना विछा, लफ़्ज़ आॾो माना साम्हूं। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जो असुल नालो छा हो? जवाब, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जो असुल नालो नौमान बिन साबित हो। बे, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि किथे ॼाओ? जवाब, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि इराक़ जे शहर कूफ़े में 80 हिजरीअ में ॼाओ। जीम, क़ुरान शरीफ़ खे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमे करण जी इजाज़त ऐं फ़तवा कंहिं ॾिनी? जवाब, क़ुरान शरीफ़ खे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमे करण जी इजाज़त ऐं फ़तवा इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि ॾिनी। दाल, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि इस्लामी क़ानून जी जेका सम्झाणी ॾिनी उनखे छा थो सॾिजे? जवाब, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि इस्लामी क़ानून जी जेका सम्झाणी ॾिनी उनखे फ़िक़्ह हनफ़ी सॾिजे थो। हे, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जे शागिर्दनि में कहिड़ा वॾा आलिम थी गुज़रिया आहिनि? जवाब, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जे शागिर्दनि में क़ाज़ी अबू यूसुफ़ ऐं इमाम मुहम्मद शीबानी वॾा आलिम थी गुज़रिया आहिनि। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि इबारत, सोहबत, अजमी, मुज्तहद, महारत। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे इबारत माना लिखत या तहरीर। जुमिलो लिखंदासीं, क़ुरान शरीफ़ जे अरबी इबारत जो ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो कयो वियो। लफ़्ज़ आहे सोहबत माना संगत या ताल्लुक़। जुमिलो लिखंदासीं, नेक सोहबत जो असरु भलाईअ जी सूरत में ज़ाहिर थींदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे अजमी माना ग़ैर अरब। जुमिलो लिखंदासीं, अरबी खे अजमीअ ते का बि फ़ज़ीलत नाहे। पोइ लफ़्ज़ आहे मुज्तहद माना इज्तिहाद करण वारो। जुमिलो लिखंदासीं, इमाम अबू हनीफ़ा
रहमतुल्लाह अलैहि वॾो मुजतहिद हो। पोइ लफ़्ज़ आहे महारत माना ॼाण। जुमिलो लिखंदासीं हर कम में महारत हासिल करणु घुरिजे। नंबर 3 हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। जी दोस्तों हाणे लफ़्ज़नि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ आख़िरी ज़िद पहिरियों, लफ़्ज़ आसान ज़िद मुश्किल, लफ़्ज़ ओखो ज़िद सोखो, लफ़्ज़ इनकार ज़िद इक़रार, लफ़्ज़ हाकिम ज़िद रईब, लफ़्ज़ सवलाई ज़िद ॾुखियाई। नंबर 4 हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों हाणे ही खाल आहिनि, हिननि खे भरींदासीं। अलिफ़ क़ुरान शरीफ़ जे क़ाइदनि या इस्लामी क़ानूननि खे फ़िक़्ह चइबो आहे। खाल में लिखंदासीं फ़िक़्ह। बे फ़िक़्ह हनफ़ीअ जो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि आहे। खाल में लिखंदासीं अबू हनीफ़ा। जीम इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि 150 हिजरीअ में वफ़ात कई। खाल में लिखंदासीं 150। दाल हीअ पहिरियों आलिम आहे जंहिं क़ुरान शरीफ़ खे फ़ारसीअ में तर्जुमे करण जी फ़तवा ऐं इजाज़त ॾिनी। खाल में लिखंदासीं फ़ारसीअ। हे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि बग़दाद जे ख़लीफ़े मंसूर अब्बासी जी आछ ते कूफ़े शहर जो क़ाज़ी थियण खां इनकार कयो। खाल में लिखंदासीं मंसूर अब्बासी। वाव हू हाकिम जे आॾो न झुकियो ऐं क़ैद में ई 150 हिजरीअ में वफ़ात कयाईं। पहिरें खाल में लिखंदासीं हाकिम ऐं ॿिए में 150 हिजरी। नंबर 5 में ते ऐं खे हर्फ़ जर आहिनि। अव्हां इहे लफ़्ज़ पंहिंजनि जुमिलनि में इस्तेमालु करियो। जी दोस्तों हाणे जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों क्लास में उस्ताद मौजूदु आहे। में खे इस्तेमालु कयोसीं। जुमिलो ॿियो फ़हद अली खट ते वेठो आहे। ते खे इस्तेमालु कयोसीं हिन जुमिले में। जुमिलो नंबर 3 अब्दुल हसीब खे इनाम मिलियो। हिन जुमिले में खे इस्तेमालु कयो। जी दोस्तों ये हर्फ़ जर हुया जिन खे असां इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखियो।